सिंधु दरिया ते डैमन की अदावत खिलाफ यूथ एक्शन कमेटी की सॾ ते प्रेस क्लब घोटकी ॿाहिरां बुख हड़ताल कई वई, जंहिंमें सिंधु नवाज़ गांगरो, नसरुल्ला कलादी, ज़िले काउंसिल जे मेंबर अयाज़ ख़ान शर, महबूब घोटो, ख़ालिद इलाको, आसिफ अली मलिक, वकास मलिक ऐं ॿियनि सियासी समाजी तंज़ीमुनि जे औरत तोड़े मर्द अॻवाननि वॾे अंग में शिरकत कई। बुख हड़ताली कैंप ते डैमन की अदावत खिलाफ शदीद नारेबाज़ी कई वई। उन मौके ते अॻवाननि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त यूथ एक्शन कमेटी पारा अॼु एतिराज किया वियो आहे। अॼु एतिराज जेको आहे उन जो मक़सदु इहो ई आहे त सिंधु दरिया ते को बि डैम, चाहे उहो कालाबाग डैम हुजे या बादशाह डैम हुजे, को बि डैम सिंधु ते सिंधी माण्हू क़बूल न कंदा। सिंधी नौजवान सिंध जे इंच इंच जी हिफ़ाज़त कंदा। हूअं बि इंटरनेशनल लॉ जे हिसाब सां ॾिठो वञे त वॾा डैम जेका बि आहिनि उन्हनि खे टोड़ियो वञे थो। इन लाइ लॉ रिपेरियन सां जेका हूंदा आहिनि उन्हनि जो पाणी ते सभिनी खां वधीक हक़ हूंदो आहे। उहे जेका हूंदा आहिनि उन सां डायलॉग न कयो वियो हिन दफ़े, न उन्हनि खां पुछो वियो, न उन्हनि जी राय वरिती वई ऐं हिकु ऐलान कयो वियो त सिंधी माण्हू को बि डैम कॾहिं बि कंहिं बि सूरत में क़बूल न कंदा। सिंधु दरिया ते को बि डैम, वो बादशाह डैम हुजे, वो कालाबाग डैम हुजे, या को ॿियो को डैम, को बि उनजो जेको मुक़दस नालो ॾेई बि डैम ठाहिनि, पर सिंध जी आवाम उनखे रद्द करे थी ऐं को बि सिंधी माण्हू बादशाह डैम के क़बूल करण लाइ तयारु न आहे। असांजा ॿार बच्चा अॼु न्याणियूं हिन सरापा एहतजाज आहियूं हिन ॾींहं ते में हिन रोड ते त असांखे कंहिं बि सूरत में को बि डैम, डॉक्टर ख़ालिद महमूद चवाणी त पोइ उहो मको या मदीनो नालो रखो, असांखे डैम कंहिं बि सूरत में क़बूल न आहे। हिते बि पाणी, हूं बि पाणी न आहे, माण्हू ख़ुदकशियूं कनि था। जेकॾहिं बादशाह डैम ठहियो त सिंध बंजर थी वेंदी, सिंध सुकी वेंदी। इन करे असां को बि डैम सिंधु दरिया ते क़बूल न कंदासीं। अदा सिंध सां हूअं त काफ़ी अन्याय थिया नी, धारी आबादगारी वधियल आहे, जाली डोमिसाइलन ते जेको आहे त धरती धणनि खे बेरोज़गार कयो वियो आहे। जेके सिंध जूं ज़मीनूं आहिनि उहे सुकी रहियूं आहिनि। ठीकु आहे, असांजो एहतजाज इहो आहे त असां सिंध ते कॾहिं बि डैम बर्दाश्त न कंदासीं। एहतजाज त मेन मसइलो जेको डैम जो हींअर हले पियो, सॼी सिंध मतिलबु आहे ख़िलाफ़ आहे डैम जे। हर माण्हू जेको सिंध जो आहे उहो डैम ठाहिण जे ख़िलाफ़ आहे। उनजे बावजूद बि बार बार इहे ऐलान थींदा डैम ठाहिण जा। डैम छो जे सिंध जी 80% आवाम हले ई इन ते ज़राए ते बि, ऐं अॻु में हिते काफ़ी अहिड़ा ॻोठ आहिनि जिते पाणी ई न आहे। बुख हड़ताल दौरान मुतफ़िक़ा तौर ते अॻवाननि पारां डैमन खे इंडस डेल्टा जी तबाही जो सबबु करार ॾींदे रद्द कयो वियो ऐं चयो वियो त जेकॾहिं अहिड़ो अमल कयो वियो त सिंधी क़ौम मुतहद थी उनजो भरपूर नमूने जवाबु ॾींदी। कैमरामैन नदीम भट्टी सां गॾु नियाज़ चनो, सिंध टीवी न्यूज़, घोटकी।